ही 17 रबीउल अव्वल या अहले सुन्नत जे रिवायात के मुताबिक 12 रबीउल अव्वल। तारीख़ जो को इशू है, मसलो कोन्हे, 12 हुजे या 17 हुजे, जेका तारीख़ मंसूब आहे सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत सां ऐं असांजे रिवायात जे मुताबिक आका मौला सादिक़ आले मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे बाबरकत विलादत सां या तारीख़ कायनात जे उन्हनि हस्तियुनि जे विलादत सां मंसूब आहे। वाक़अन जेके हस्तियों कायनात में निरालियूं आहिनि, ऐं जेकॾहिं रिवायात जे पासे ॾे न वञा ऐं फ़क़त क़ुरान हकीम ते बिहूं त वाहिद ज़ात मुरसल आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जंहिंजे लाइ क़ुरान पंहिंजे चिटियुनि आयतुनि में गवाही थो ॾिए त अञा सरदार साइण आमिना जे हंज में आयो ई कोन्हे, उन जे हिन दुनिया में अखि खोलण खां 100 साल पहिरियां अल्लाह जा रसूल पाबंद हुया त जंहिंखे अचण में अलाए घणो टाइम लॻंदो। क़ुरान तो चए उन्हनि नबियुनि जी ज़िम्मेदारी ही त पंहिंजे उम्मतुनि खे ॿुधाए त हिक हस्ती अचणी आहे। इहा क़ुरान जी चिटी आयत आहे। माने जेकॾहिं पाण रिवायतुनि में न हलूं, असांजे मक्तबे आल बैत जी रवायतूं थियूं चवनि त हर नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हर नबी पंहिंजे उम्मत खे सैयदा जे बाबे जो तारुफ भी करायो आहे ऐं कंहिं न कंहिं बहाने सां मुस्तफ़ा जे अचण जी बिशारत भी ॾिनी आहे।